सिंध टेलीविजन नेटवर्क पारां सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत जे सरे हेठि ऐलानियल क़ौमी काज जी खिप्रो वासियुनि पारां भरपूर आजियां कई वई आहे। खिप्रो वेझो ॻोठ रुख जमाल में नाले वारे समाजी अॻुवाण सैयद जमाल शाह पारां मच कचेरी कोठाई वई, जंहिंमें सुगड़नि ॾोर चया, अलगोज़े ते सुर छिड़िया, रागिन पारां कलाम ॻाए मच कचेरी खे मचाए छॾियो। प्रोग्राम जेका कराए बि इन में जेको असांजो पुराणो कल्चर उनखे हथी मिलंदी, ढगा आहिनि, बैलगाड़ियूं आहिनि, हर आहिनि, पंजारियूं आहिनि। मच कचेरी जो एक है, हमारे जो सिंधी भाई हैं, दोस्त हैं, उनके जो आने वाले विरसे हैं उनके अंदर ये उजागर होती है। सिंध सकावत तो असांजी पहचान आहे, सिंध धरती आहे, उनमें सिंधी टोपी अजरक असांजी शान आहे। सिंध टीवी जेको अॼु हिते प्रोग्राम अरेंज करायो आहे साईं जमाल शाह रुख जमाल ते, हिते पाड़े जा मौजूदीन ऐं इलाइक़े जा माण्हू सभिनि मच कचहरी में शरीक थिया आहिनि। हिते सुगड़ फनकार आया आहिनि। इहो ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। सिंध जी ॿेट सिंध जी मिल्कियत असीं हुनजी आजियां करियूं था। सिंध टीवी वारनि खे जस ॾियूं था। सिंध टीवी वक्तन बे वक्तन सिंध जे जेको आहे सो शौर खे, सिंध जे जेको आहे सो सकाफ़त खे उजागर कयो आहे। सिंध में रहने वाला सबसे पहले अपने कल्चर को फोकस करता है, क्योंकि ये कल्चर ही रहन सहन मोहब्बत भाईचारे का पैगाम देता है। सिंध टीवी जो थो रहतो आहियां त हेॾो जस लड़न बाक़ायदा जिन माना उन सकाफ़त खे उजागर कयो। मच कचेरी में शरीक माण्हू जो चवण हो त सिंध टीवी न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारो हू क़ौमी ईद जीअं करे मल्हाईंदा। कैमरामैन माउजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़ खिप्रो।